नाज़रीन ख़बर है गौसपुर में एक ॾींहुं अॻु इस्लामाबाद में हथियारबंद नासिर रहमान नाले जवाबदार पारां मामूली तकरार तां गौसपुर के ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाणी रहवासी PI जे रिटायर ऑफिसर जुल्फकार अली खान बिजाणी के क़त्ल करण वारे वाक़े जो केस शहजादो पुट पीरल लाशारी की फ़रियाद ते एक जवाबदार नासिर रहमान ते दहशतगर्दी इरादा क़त्ल जी कलम 324 तहत आपारा पुलिस थाने इस्लामाबाद ते दाख़िल किया है। पुलिस कार्रवाई करे जवाबदार नासिर रहमान के गिरफ्तार करे वरतो है। मक़तूल जुल्फकार अली खान बिजाणी जो तॾो संदसि अबाणे ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाणी में विछायो वियो आहे, जिते सवें माण्हू ऐं मोज़ीन जी आमद जो सिलसिलो जारी है। अॼु मक़तूल जो लाश इस्लामाबाद खां एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ लाइ रवानो कयो वेंदो ऐं सुभाणे सुबुह जो 9 वॻे संदसि जनाज़ा नमाज़ पढ़ाई वेंदी। ॿिए पासे वाक़े बाद संदसि इलाइक़े में सोग वारो माहौल पैदा थी वियो आहे। शहीद जे वेझे अज़ीज़नि दोस्तनि ऐं इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। हिन महिल असां वटि ॾिसो तमामु सोगारो माहौल आहे। हर अख खाली आहे। जेको मीर जुल्फकार अली खान बिजाणी साहब जो वाक़ियो आहे तमामु वॾो वाक़ियो आहे। हितां जे ग़रीब आवाम जो जेको आहे सो मसीहा हुयो। हर अख खाली आहे। असां जेको आहे सो जेको इंतिज़ामिया आहे उन्हनि खां मुतालबो था कयूं त हिन वाक़े में जेके बि जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिन महिल तव्हां ॾिसो था असांजे ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाणी गौसपुर तोड़े आसपास जी हर जेकी अखि आहे उहा आली आहे। इंतिहाई ॾुखईंदड़ वाक़ियो आहे। असां सम्झूं नथा त को असां इहो को खाल भरिजी सघिबो हुजे। तमामु वॾो वाक़ियो आहे। असां हिनखे ॾाढो अफ़सोस ज़दा आहियूं। तमामु ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। असांखे ॾाढो ॾुख आहे असांखे हिन वाक़े जो। जुल्फकार बिजाणी जो वाक़ियो तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। उहो हिकु बहितरीनु इंसानु हो। हुन ॻोठ जो हिकिड़ो पाड़े वारनि जो हिकिड़ो भरजलो हुयो। ॾाढो सदमो थियो आहे। हर अखि आली आहे। असांखे पाण खे हुनजो वॾो ॾुख ऐं सदमो पहुतो आहे। असां मथे मुतालबो कयूं था जेके बि इन में मुलविस आहिनि उनखे कैफ़िर किरदार ताईं पहुचाए वञे, उनखे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे। छो जो हू हिकु बहितरीनु इंसानु हो, सुठो ऑफिसर हुयो। हुनजी उथड़े तमामु बहितरीनु हुई। मथे बि हुई। हिते राहत ओड़े पाड़े वारनि जो हुननि जो वॾो हथु हुयो। असां गवर्नमेंट खां आला अख़्तियारनि खां सभिनि खां मुतालबो कयूं था त जेके बि हिन में मुलविस आहिनि उनखे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे। ख़बर तो असांखे कल्ह राति पई देर सां लेट आवर्स में, पर कारण अञा पूरी तरह मालूम न थी सघिया आहिनि। डिफरेंट ॻाल्हियूं पुलिस जांच करे पई, कातिल भी पुलिस कस्टडी में आहे, तो सॼी ख़बर पइजी वेंदी बाद में। अच्छा, मरूम घणा ॿार पोयां छॾिया आहिनि ऐं ॿ न्याणियूं हिकु घरवारी ऐं मामा अब्दुल लतीफ़ जो चङो सुठो पुटु हो। अब्दुल लतीफ़ खान तव्हां सुञाणींदा हो, असांजे इलाइक़े जी नामवर शख़्सियत हुई। सुठो छोकिरो होशियारु समझदार। असांजे ख़ानदान जो ॾाढो नुक़सानु थियो आहे तमामु। अच्छा, त फैमिली इन केस खे ज़रूरु फॉलो कंदी छा अॻिते? असां कयूं था फॉलो। असां मुंहिंजा फैमिली मेंबर आहियूं, फॉलो कयूं था। ख़बर पवंदी, जांच में ख़बर पइजी वेंदी। अच्छा भला इहो नाज़रीन खे ॿुधाईंदो त साईं तव्हां इन मरूम जी जेका आहे जनाज़े नमाज़ करे अदा थींदी? सुभाणे अङारे ॾींहुं इंशाअल्लाह 11 बजे। 11 बजे। ॿियो को अहिड़ी का ॻाल्हि जेका तव्हां चवणु चाहियो केस जे हवाले सां? बसि छा ॿुधायां मां, सभिनी खे गुज़ारिश आहे त उनजी मग़फ़िरत लाइ दुआ ई कनि।